दोस्तों असां जूं ॿकरियूं अॼु अलाए केॾांहुं हलियूं वियूं आहिनि। हीअ वाड़ी आहे, वाड़ी में ॿकरियूं मौजूदु कोन्हनि, मथे शेड में ॿकरियूं मौजूदु कोन्हनि, त इहे ॿकरियूं वियूं केॾांहुं। पाण गाहु ॿकरियुनि जो हिन पासे पियो आहे, ही जंतर लो पियो आहे ऐं हमरा बि मौजूदु आहे परियां इहो, पर ॿकरियूं अलाए केॾांहुं वियूं आहिनि इहो तव्हांखे ॿुधायां बि थो ऐं ॾेखारियां बि थो। सिर्फ़ु हिकिड़ी ॿकरी बीठी आहे। हिन ॿकरी खे गर्मी थी लॻे। हीअ जेका ॿकरी तव्हां अंदरि वाड़ी में ॾिसो पिया न, त इन में इनखे गर्मी थी लॻे ऐं सहके थी। त ख़ैरु पाण ॿकरियुनि जी बि तलाश कयूं था ऐं ॿियो तव्हांखे ॿियूं शयूं पाऊं ॿुधायां थो। हाणे हिन पासे रूमी गोट फार्म ते नर्सरी जो इज़ाफ़ो थियो आहे। इहे असां मथे ॼारियूं हुयूं, पर तेज़ हवाउनि जे करे उहे ॼारियूं फाटी वियूं आहिनि। तंहिं करे असां हाणे हिते हणंदासीं जेको आहे सो किड़ियूं हणी मथां उनखे पथरियूं ॾेई ऐं उनखे सॻो करे छॾींदासीं, त जीअं सख़्तु जेको टेम्परेचर आहे उन टेम्परेचर जे करे असांजो को ॿूटो ज़ाया न थिए। हिकु हिकु वण बि ॾाढो अहमियत वारो आहे ऐं ॾाढो अहम हुजे थो। असां वटि ॿकरे जे लाइ अन्न बि मौजूदु आहे। हेॾा सुको चारो बि आहे ऐं वरी मथे वञिबो त असांखे उहो बि सुको चारे जो तमामु हिकिड़ो वॾो अंग आहे, उहो हुते मौजूदु आहे। ॿकरियूं केॾांहुं वियूं आहिनि, अचो त पाण पहिरियां त उन्हनि जी तलाश कयूं त ॿकरियूं केॾांहुं वियूं आहिनि। ऐं जॾहिं असां उहे ॿकरियूं ॻोल्हे वरितियूं त पोइ असांखे हाणे हीअ तव्हां ॾिसो, हीअ ॿॿुर जा वण आहिनि। पाण ॿकरियूं ॻोल्हियूं था, फ़िक्र न करियो। हीअ ॿॿुर जा वण आहिनि चओ तरफ़। हिनखे ॼारी असां हणी छॾी आहे ऐं ॼारी न करे हीअं आहे त ॿकरी खाई वेंदियूं, असांजा वण खाई वेंदियूं। तंहिं करे न रुॻो ॼारी हणी छॾी आहे, पर हीअ पाइप तव्हां हेठि ॾिसो पिया न, हीअ ड्रिप इरिगेशन आहे। हिननि वणनि खे असां रुॻो मथां नलकी खोलींदा आहियूं, सभिनी खे पाणी अची वेंदो आहे, सभिनी वणनि खे पाणी अची वेंदो आहे। चओ तरफ़ अव्हांखे वॾे अंग में जेको आहे सो हीअ मिलंदा। ऐं हीअ असांजी वाड़ी आहे, हीअ मथे असांजो शेड आहे। त हीअ अच्छा, हीअ छटकार जो बि असां आंदो आहे। हीअ हमरा ॾिसो था न, त हीअ चओ तरफ़ ई हितां पाणी छॾींदो ऐं हीअ छटकार कंदो। हिते छटकार असां कई आहे, नतीजे में हिते छबर बि ॼाई आहे ऐं हिते हाणे आसे पासे हेड़नि गर्मियुनि में बि सावक थिए पई। पर ॿकरियूं केॾांहुं वियूं इहो वॾो सुवालु आहे। अचो त पाण ॿकरियुनि जी तलाश कयूं। हीउ दरवाज़ो असां ख़ासि तौरु ॿकरियुनि जे लाइ ठाहिरायो आहे। ॾिसो था न हितां, छो त हुन पासे खां वेंदासीं त असां वण हया आहिनि। ओ असांजो हीअ ॿकरियूं अथव, ॾिसो पिया न मां ॿकरियूं। तेज़ हवा जे करे हीअ दरवाज़ा धमाका था कनि, तंहिं करे हीअ खजी जा वण आहिनि। उन सां गॾोगॾु हीअ असांजो लूसण आहे, लूसण सां गॾोगॾु हीअ असांजी ॿकरियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं ॾिसी सघो था त पाण ॿकरियुनि खे वेझो हलूं पिया। हाणे हिन शइ जी अहमियत केतिरी आहे, बुनियादी सुवाल ऐं बुनियादी नुक़्तो सिर्फ़ु इहो आहे त हिन शइ जी अहमियत केतिरी आहे जो ॿकरियुनि खे असां जेको शेड तां लाहे वाड़ी ताईं महदूदु रखंदा हुआसीं, हाणे ॿकरियूं उहे ॿाहिरि बि निकितियूं आहिनि। हाणे हिनखे अंग्रेज़ी में चइबो आहे ग्रेज़िंग, यानी ॿकरियुनि जी ग्रेज़िंग करणु ऐं ॿकरियुनि खे छोड़े ॿाहिरि खुले मैदान ते छॾणु, इहो हिन जो कमु आहे। ॿकरियुनि खे ॿाहिरि खोले अचणु हिननि जी फितरत में आहे त हू घुमनि फिरनि ऐं चरनि, गाह चरनि। ॾिसो हीअ ॿकरी कीअं थी चरे ऐं हीअ ॿकरियूं कीअं पियूं चरनि। हिननि जी फितरत में आहे, ॿकरियुनि जी फितरत में आहे त तव्हां उन्हनि खे ॿाहिरि खोलियो, थोरो पेर बि हणनि, थोरो घुमनि फिरनि। हीअ झंग जो जानवर आहे न, असां हिननि खे शेडनि में बिहारियूं था
सिर्फ़ु इन जे करे जो हिन जे पेशाब में हिकिड़ी गैस थींदी आहे जेका हिन जे फिफड़नि खे कमज़ोर कंदी आहे, तंहिं करे असां हिन खे शेड में था बीहारियूं। पर असुल में ॿकरियुनि जो जेको इलाइक़ो आहे, जेको एरिया आहे, उहो झंग, खुलियल मैदान, हीअ सभु कुझु खाईंदियूं आहिनि। कखु पन सुको साओ हर शइ खाईंदियूं आहिनि। हाणे उन में रुॻो हिकिड़ी असांखे कोशिशि करणु खपे त पंहिंजो धणु कॾहिं बि कंहिं ॿिए धण सां मिक्स न कयूं। हीउ अहम नुक़्तो आहे जेको अव्हांजे सम्झण जो आहे। छाकाणि त थी सघे थो त कंहिं ॿिए धण में का अहिड़ी ॿकरी हुजे, हिकिड़ी या ॿ, जिन में PPR जी बीमारी हुजे, या जिन में FMD जी बीमारी हुजे, या जिन में CCPP जी बीमारी हुजे, या जिन में का ETV जी बीमारी हुजे, त उन धण सां गॾिणो न आहे। असांखे हीअ ज़मीन असांजी पंहिंजी आहे। असांखे हिननि खे ॿकरियुनि खे पंहिंजी ज़मीन में कुझु ॿारा अहिड़ा छॾिणा आहिनि जेके ॿकरियूं जंहिंमें घुमी फिरी चरी सघनि। हाणे हिन वक़्तु हीअ चरी रहियूं आहिनि, शाम थी रही आहे, शाम बल्कि थी वई आहे शाम, ऐं हिन वक़्तु चरी रहियूं आहिनि। ऐं हिन जो गाह जेको आहे सो उहो राति वारो जेको हिन जो ईअं खणी चओ त पाण जेकॾहिं मज़ाक़ कयूं त हिन जो डिनर जेको आहे सो उहो तयारु आहे, उहो अंदरि पियो आहे। ऐं उते जेको आहे सो हीअ राति वारो डिनर उते कंदियूं, पाणी वग़ैरह उते पीअंदियूं। हीअ जॾहिं खुलनि थियूं त हिन जो जिस्म बि खुले थो, मूवमेंट कनि थियूं, त ॿकरियुनि में सिहत ऐं हिकिड़े क़िस्म जी जान अची थी वञे, ताक़त अची थी वञे, ऐं ॿकरियूं सिहतमंद रहनि थियूं। असां हिननि खे ॿाहिरि कोन कढंदा हुआसीं, पर पोइ जॾहिं असां रिसर्च कई त असांखे ख़बर पई त बाबा ॿकरियुनि खे हर क़ीमत ते ॿाहिरि कढिणो आहे। ॿकरियूं कढबियूं ॿाहिरि त हुननि खे फितरत मूजिबि माहौल मिलंदो, ऐं जॾहिं हुननि खे फितरत मूजिबि माहौल मिलंदो त उहे ॿकरियूं सुठे नमूने सां ग्रोथ कंदियूं। शायदि तव्हां एतबार न कयो, असां गुज़िरियल 8 ॾींहंनि खां हीअ ॿकरियूं कढियूं आहिनि ॿाहिरि। हिन में जेके तव्हां नंढियूं नंढियूं पठूं ॾिसो पिया, हैरानगी जी ॻाल्हि आहे त 8 ॾींहं रुॻो असां ॿकरियूं ॿाहिरि कढियूं आहिनि त सिर्फ़ु हिकिड़ी पठ रही आहे, बाक़ी सभु ढुकियूं थी वियूं आहिनि, सभु उहे लॻी चुकियूं आहिनि, हू ॿाहिरि निकितियूं आहिनि। हुननि खे उहा सिचुएशन, उहो माहौल मिलियो आहे त हुननि में उहा ग्रोथ आई आहे। हाणे दोस्तो आऊं हीअ अर्ज़ु रखां त ॿकरियुनि जी पालना इंतिहाई मुनाफ़े बख़्श कारोबार आहे, ऐं हीअ उहो जानवर आहे, उहो माल आहे, उहो रिज़्क़ आहे जो अव्हांजो खीसो कॾहिं बि ख़ाली थियणो न आहे, कॾहिं बि छा बि थी पवे। उनजे करे ॿकरियुनि जी पालना जे लाइ अव्हां शेड बि ठाहियो, वाड़ी बि ठाहियो, पर उनखे ॿाहिरि चकर ज़रूरु ॾियारियो। हुननि खे कलाक 2-3 रोज़ाना बुनियादनि ते ॿाहिरि तव्हां सुबुह जो सवेरे कढो, वरी शाम जो कढो, मंझंदि जो उनखे वाड़ी में रखो, उते अलॻि उन्हनि खे गाह ॾियो। ऐं उन सां गॾोगॾु अधु पाउ जवान ॿकरी खे जेकॾहिं तव्हां कणिक, असां ॼाण लथी आहे वोण पिया हींअर तयारु थियनि, त जेकॾहिं असीं उन में उहो कंदासीं, अधु पाउ खनि हिकु हिकु ॿकरी खे खाराईंदासीं, त न रुॻो 100 ॿकरियूं पंहिंजो खीरु वधाईंदियूं, पर ॿियूं जेके ॿकरियूं आहिनि उहे बि सिहतमंद थींदियूं ऐं ताक़तवर थींदियूं। तंहिं करे इहो तमामु ज़रूरी आहे त असीं इहो कयूं। ॿियो हिन जूं वैक्सीनेशन जेके मूं तव्हांखे ॿुधायूं उहे लाज़मी आहिनि। हर साल तव्हांखे वैक्सीनेशन हिननि जी कराइणी आहे, ऐं जॾहिं तव्हां वैक्सीनेशन कराए वियो त उनखां पोइ बीमारी जा जेके बि ख़तरा आहिनि उहे सभु टरी वेंदा, ऐं का बि बीमारी वग़ैरह कान लॻंदी ॿकरियुनि खे। उनजे करे दोस्तो रूमी गोट फार्म तमामु घणो तेज़ी सां अॻिते वधी रहियो आहे। हिन दफ़े असां कराची में बि 6 लाख पाया हुआसीं, जेतोणीक पिड़ी जा अघ ॾाढा किरियल हुआ, पर पोइ बि असां सुठो सरमायो कमाए आया हुआसीं। उते असां ऑनलाइन बि असां मोकिलिया, त उन सां गॾोगॾु प्रैक्टिकली असीं उते खणी बि वियासीं, त ॾाढो सुठो नाणो कमाए आयासीं। ऐं उमेदु थो करियां त तव्हां रूमी गोट फार्म खे जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो, लाइक कंदो, ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदो, ऐं कमेंट करे सुवाल कंदो। सदाईं आबाद हुजो।